अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 272 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 273 किस्त नंबर 74। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे मूं ॿुधायो हुयो त किस्त नंबर 73 में ओठे खे हिक ई टंग में गोली लॻी हुई, पर दोस्तों हिते वरी किस्त नंबर 74 में तव्हां ॾिसो त ओठे खे ॿिन्ही टंगनि ते पटियूं ॿधियूं पियूं आहिनि। मतिलबु त हिते ईअं ॾेखारियो वियो आहे त ओठे खे ॿिन्ही ॼंघनि में गोलियूं लॻियल आहिनि। दोस्तों किस्त नंबर 73 में ओठे खे हिक टंग में गोली लॻी हुई, मूं बि तव्हांखे ॿुधायो हुयो। पर दोस्तों जॾहिं अस्पताल पहुतो किस्त नंबर 74 में त हिते वरी ॼंघनि में 2 गोलियूं कीअं लॻल आहिनि। दोस्तों इहो चमत्कार कीअं थो थी सघे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 274 किस्त नंबर 74। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ओठो कैमरा में निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों इहा मिस्टेक कैमरामैन जी आहे, ओठे जी न आहे। दोस्तों ओठो खे अञा डायरेक्टर इहो सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे ऐं छा करिणो आहे, त उन खां अॻु में ई कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी ऐं ओठे जो ध्यानु अञा डायरेक्टर में हुयो त हीअ मिस्टेक रिकॉर्ड थी वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक ओठे जी आहे या कैमरामैन जी। मिस्टेक नंबर 275 किस्त नंबर 74। दोस्तों हिन सीन में तव्हां क़ुर्बान ते गौर कयो त क़ुर्बान हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों दरअसल हिते क़ुर्बान डायरेक्टर जे इशारे जो इंतज़ारु करे रहियो हुयो त जीअं ई डायरेक्टर हिन खे हलण जो इशारो ॾिए त हीअ हलणु शुरू करे छॾे। दोस्तों हितां सीन जी शुरूआति हुई। तंहिं करे दोस्तों क़ुर्बान जेको सो डायरेक्टर जे तरफ़ ध्यानु करे रहियो हुयो त हीअ मिस्टेक रिकॉर्ड थी वई। दोस्तों हीअ मिस्टेक दरअसल एडिटर जी आहे। एडिटर खे ही जंहिं वक़्तु क़ुर्बान डायरेक्टर जी तरफ़ निहारियो, इहो एडिटर खे डिलीट करणु खपे हा। 1 सेकेंड लाइ हीअ एडिट करे छॾे हा। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 276 किस्त नंबर 74। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक जो हिकु टुकड़ो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक जो ई टुकड़ो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दरअसल दोस्तों हीअ मिस्टेक माइक मैन जी आहे त माइक मैन माइक खे सही पकड़े न सघियो ऐं कैमरा जे फ्रेम में आणे छॾियईं। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 277 किस्त नंबर 74। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे फोम। दोस्तों उन फोम जो हिकु टुकड़ो हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन चहिरे रोशन करण वारे जे फोम जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन फॉर्म खे ही कैमरा जे फ्रेम में न आणींदा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों तव्हां कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा।
दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न की पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों उन खां अलावा इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।